मां आहियां जो मेज़बान जावेद उस्मान बिजाणी मूंसां शरीक गुफ्तगू आहिनि रईस गुल हसन मंगी। असीं रईस गुल हसन मंगी खां आगाही वठंदासीं जेको कुझु वक़्त खां मंगी बिरादरी जेकी न्याज़ मंगी बिरादरी आहे उहा धुर जेका रईस गुल हसन मंगी मथां इल्ज़ाम मड़े रही आहे मुसलसल त रईस गुल हसन मंगी असांजी जेका ज़मीन ते क़ाबिज़ आहे। असीं रईस गुल हसन मंगी खां उन ज़मीन बाबति तफ़सीली आगाही वठंदासीं त असलो मसइलो छा आहे, ज़मीन कंहिंजी आहे या न आहे ऐं जेका जेके मुसलसल एहतिजाज करनि पिया ऐं छो करनि पिया। पाल साहब जेको बि हुयो असांखे ज़मीना विराए ॾेई वियो। हर शइ जेका बि कंहिं भाणे जी अचे भाटे जी अचे मामे जी अचे सभिनी खे विराए ॾेई वियो। जंहिंखे गुज़री हुनखे माना 30 साल थिया असांखे विराए ॾेई वियो। उन खां पोइ बि उहो मालिक 15 साल बीहरो हुयो। उहा साॻी ज़मीन असां खाऊं पिया पीऊं पिया हर ॻाल्हि आहे। हाणे अची असां हिन घोड़ कयो असां फ़ैसिलो कयो वज़ीर हुसैन फ़ैसिलो कयोसीं। वज़ीर हुसैन खां कागज़नि खे मुंह में आया तव्हांजो को बि हक़ कोन्हे। पोइ बि मां बिरादर खे चयो हर ॻाल्हि खे त मां चवां बाबा हिन जो खातो आहे मां खणिया ॾेखार मां त भॼिया। जे हिन जो खातो आहे पीउ हिन जे नाले खातो ज़मीन करायो आहे त असां ॾियण लाइ तयारु आहियूं। बाक़ी जेको मालिक असांखे विराए ॾेई त उन मथां असां न ॾेई सघंदासीं। उहो असांजो वॾो बाबो मुंहिंजो वॾो हुयो वेही चइनी भाइनि वेही करे पंहिंजो नक था विराए जंहिंखे 30 साल थी विया। उन ॻोठ असांजे में जेका उते सरज़मीन आहे उते 100 घर आहे। 100 घर खे तव्हां घुराए क़ुर पाक जा तुर करायो त 30 साल में इहा ज़मीन केरु खणे। जे उहे चई वञनि त हिननि जो हिन में जरेब बि आहे त असां भरिजो हुयो। बाक़ी जेके मिसाल हुनजे पीउ जो खातो आहे उहो बि असां ज़मीना मथे कटे तटे वठी उहो ढोरो असां खे ॾिनो आहे। असां अॻु में बि सरदार वटि फ़ैसिलो कयोसीं उन लफ़्ज़ ॾे हुनखे उतारे छॾियो। जंहिं महिल असां वञूं था ज़मीन ते त कुआरी बदुआ खणी बीठा आहिनि। असां पुलिस खे इतलाह ॾिनोसीं बाबा असांखे वेड़े था पुलिस जी सद में बि उते असांजा ज़मीन ते ट्रपड़ रखियल हुया। असांजो मिशन जो बोर हुयो असांजो बीको हुयो उहे सभु खणी विया। बंदूका खणी करे उहो खणी विया। असां हिन मां जान नथा कराए हाणे बि पंहिंजो खातो कंहिं बि अमीर खे ॾेखारनि मां ॾियण लाइ तयारु। बाक़ी हे जेको मुंहिंजे घर बदनाम विराईंदा आहिनि त मां उते चङो मुड़ुसु आहियां। पंहिंजे ॻोठ जो बि चङो मुड़ुसु आहियां पंहिंजी बिरादर जो बि मां चङो मुड़ुसु आहियां। जेका मुंहिंजी बिरादर खां पुछनि पर अॻु में ॻोठ मां जेको पुछनि जेका क़ौम चाचड़ वेठा आहिनि मलिक वेठा आहिनि उन्हनि खां पुछा कयो तव्हां त बाबा जॾहिं चवंदी हे ज़मीन तूं खाईंदो आहे हे खाईंदो आहे उहे चई वञनि त बाबा हिननि जो उन में हिसो बि आहे मां भरे ॾियां। बाक़ी हाणे हिन जी ॾाढो मुसीबत मां न भरे असां कहिड़ी घुर कंदव साईं इहा घुर कंदासीं। हिकु त मां पंहिंजी नौबत ॿुधायां थो मूंखे औलाद कान्हे का मां हिकु ॼणो आहियां। हे मूंखे रोज़ मौत मां धमकियूं मूंखे भाउ बि कोन्हे मां हिकु सुनो आहियां। हे रोज़ मूंखे धमकियूं ॾींदा आहिनि बंदूका खणी ईंदा आहिनि त ज़मीन अचनि मां हिक खे ॾिसी करे पर जे मूंखे बि ॿाहिरि पुटु हुजे त हे काॾे वञे हा। असां तव्हां DIG खे चवंदासीं SP खे चवंदासीं पंहिंजे हद जे SHO खे चवंदासीं असां तौफ़ल करे असांजो सामान खणी आणे असांखे वापसि करे ॾे। रेस करीम खां न पर सरदारी वारो आहे उन बि असांजो बि इहो फ़ैसिलो कयो। फ़ैसिलो करे मूंखे चयईं हुननि खे जेको मुफ़क़ो न ॾिनो उन्हनि खे इहा ॻाल्हि कई त वाहे मां तव्हांजो फ़ैसिलो पर क़ुर पाक जा तुर कराए फ़ैसिलो कयईं। हुननि चयो साईं 2 नंबर हिन जेको असांजे घर जो आहे उन जो टुकड़ो असांजो लथल आहे। रेस चवनि तव्हां तपेदार घणी माप कराए वञो तव्हां खणो उहो तव्हांखे हक़ आहे पर अचे तपेदार तव्हांखे कीअं माप करे ॾींदो। उन बि असांजो इहो फ़ैसिलो कयो। वज़ीर हुसैन बि असांजो फ़ैसिलो कयो। वज़ीर हुसैन ॿिए खे थो सरदार होता है हिन बि इहो ई फ़ैसिलो कयो त बाबा इन ज़मीन मां ॿी तव्हांजे पीउ जी विरायल आहे उन भाइनि जी विरायल आहे उन में असांजो को वास्तो न आहे। पर असां हाणे बि चवंदा हिननि जे नाले खातो आहे खातो खणी मूंखे ॾेखार त पोइ मां बि कंहिं सरदार खे चवंदुमि साईं अॻु में हीअ विरासत थियल आहे हाणे मां खातो ॾेखारींदा पोइ मां ॾींदोमांव। जी हाणे नवां रईस गुल हसन मंगी जी ॻाल्हियूं ॿुधियूं हुनजो चवणु हो त मुंहिंजो वालिद साहब ऐं मुंहिंजो चाचो जेको गुज़िरियल 30 साल पहिरियां जेकी बि असांजी ज़मीन हुई वो माना जेको आहे त असांखे उन्हनि पंहिंजे मौजूदगी में विराए ॾिनी हुई जेकी असीं हिन वक़्तु ताईं ज़मीन खाईंदा पिया अचूं।
मां कंहिंजी बि ज़मीन ते कब्ज़ो न कयो आहे ऐं जेके मुंहिंजे ख़िलाफ़ बिला वजह वावेला करे रहिया आहिनि हुनजो वधीक चवणो हो जेकॾहिं उन वटि कंहिं बि ज़मीन जो खातो आहे त उहो मूंखे खातो ॾेखारनि, कंहिं इलाइक़े जे मौजूदु शख़्स खे उहो खातो ॾेखारनि या जेको आहे लाॻापियल को ज़िले जो आम ऑफिसर SSP साहब खे उहो खातो ॾेखारनि या DIG खे ॾेखारनि त मां ज़मीन उन्हनि खे जेको आहे ॾियण लाइ तयारु आहियां। हू बिला वजह मूंखे जेको आहे ब्लैकमेल करे रहिया आहिनि। मां अकेलो सिर आहियां ऐं मूंखे औलाद बि कोन्हे ऐं भाउ बि मूंखे जेको आहे कोन्हे। मूंखे इन्हनि माण्हुनि मां जान जो ख़तरो आहे। हुन DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खे अपील कई त मुंहिंजे वाक़े जो नोटिस वठी मूंखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़ करमपुर।